खबरुनि जी शुरुआत हम ख़बर सां कंदासीं त दादू वेझो ॻोठ जान मोहम्मद उमराणी में पुरस्कार तौरु गोली लॻण सबबि फ़ौत थी वियल नींगर वारो मामिलो नओं रुख़ इख़्तियार करे वियो आहे। मारिजी वियल नींगर मोहम्मद क़ासिम उमराणी जी वालिदा पारां ॾेर मथां पुट खे क़त्ल करण जो इल्ज़ाम हयो वियो आहे। हीअ अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। दादू वेझो ॻोठ जान मोहम्मद उमराणी में पुरस्कार तौरु गोली लॻण सबबि फ़ौत थी वियल नींगर वारो मामिलो नओं रुख़ इख़्तियार करे वियो आहे। मारिजी वियल नींगर मोहम्मद क़ासिम उमराणी जी वालिदा पारां ॾेर मथां पुट खे क़त्ल करण जो इल्ज़ाम हयो वियो आहे। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। दादू वेझो ॻोठ जान मोहम्मद उमराणी में पुरस्कार तौरु गोली लॻण सबबि फ़ौत थी वियल नींगर वारो मामिलो नओं रुख़ इख़्तियार करे वियो आहे। मारिजी वियल नींगर मोहम्मद क़ासिम उमराणी जी वालिदा पारां ॾेर मथां पुट खे क़त्ल करण जो इल्ज़ाम हयो वियो आहे। दादू वेझो ॻोठ जान मोहम्मद उमराणी में पुरस्कार तौरु गोली लॻण सबबि फ़ौत थी वियल नींगर वारो मामिलो नओं रुख़ इख़्तियार करे वियो आहे। मारिजी वियल नींगर मोहम्मद क़ासिम उमराणी जी वालिदा पारां ॾेर मथां पुट खे क़त्ल करण जो इल्ज़ाम हयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं CNTV न्यूज़ जे रिपोर्टर रियाज़ वली चांडियो खां। रियाज़ वली आगाह कजो त जान मोहम्मद उमराणी में पुरस्कार तौरु गोली लॻण सबबि फ़ौत थियल नींगर वारो मामिलो नओं रुख़ इख़्तियार कयो आहे। छा अपडेट आहिनि अवां वटि? जी बिल्कुल। खुदाबाद थाने की हद में 4 ॾींहं अॻु ॻोठ जान मोहम्मद उमराणी में 6 साला ॿारड़ो मोहम्मद क़ासिम उमराणी पुरस्कार गोली लॻण सबबि मारिजी वियो। गुज़िरियल ॾींहुं संदसि अमर ज़ाहिदा उमराणी SSP ऑफिस दादू पहुची ऐं खेनि इहो ॿुधायो आहे त नींगर जेको आहे संदसि चाचो गुलाम मुस्तफ़ा उमराणी आहे उन जी गोली में मारिजी वियो आहे। जॾहिं त वाक़े जो केस जेको आहे उतां जे इलाइक़े जो एहसान ख़ासकेरी आहे उन मथां दाख़िल कयो वियो आहे। औरत जे एहतिजाज बैदि SSP दादू मामले जो नोटिस वरितो आहे। SSP शबीर सेठार नोटिस वठंदे DSP सिटी अब्दुल ख़ालिक वगण ऐं DSP UT खे अहमद बशीर आहूजा खे जांच ऑफिसर मुक़ररु कयो वियो आहे। राब्तो करण ते SSP शबीर सेठार जो चवणु हुयो त मामले जी अणधूरी जांच कयूं पिया ऐं उनखे जेको जवाबदार चाचो ॼाणायो वियो आहे उनखे बि केस में शामिल करे ऐं असुल कातिलनि खे वाइको करे ऐं जेको ॿार जो क़त्ल आहे उनजो खून जेको आहे रायगान न वेंदो ऐं उनजे वालिदा खे इंसाफ़ मिलंदो। जी रियाज़ वली चांडियो अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अवां जी।